बिल्कुल नाज़रीन, बार्डर जे भरपासे में हर साल जी हिन साल भी सारेलो फसल पची तैयार थियो आहे, पर हुकूमत पारां को बि रेट मुक़ररु न करण करे हितों जा हारी ऐं आबादगार सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जो हिननि जेको हिकु हटी करे ज़ालिमनि रुख रखियो आहे, अघ हिन जा मुक़ररु कोन, पाणी हेल सिंध खे ॾिनो ई कोन, सिंध खे बंजर कनि था चाहिनि। सारियूं अधु फसल बि न थियो आहे। असां ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे हिन ज़ालिमनि। असां सिंध हुकूमत वज़ीर आला मुराद अली शाह ऐं असांजे चेयरमैन मोहतरम खे बिलावल भुट्टे ज़रदारीअ खे अपील था कयूं त ख़ुदारा सॼी सिंध सां गॾु हिन निमाणे लाड़काणे ते बि रहम जी नज़र कयो। था पिया कहिड़े हिसाब सां पिया था सट कनि, कहिड़े हिसाब सां निपाइनि था पिया। हिन महिल जेका सारी असांखे 2,500 2,000 ढेंगले बिज ॾिनो वियो, 7,000 थैली ॾिनी वई, भाण केॾा खाद वधाई वई आहे। हिकिड़ी 7,000 बोरी कई वई आहे त ॿी 2,500 बोरी कई वई आहे। हाणे ग़रीब माण्हुनि जी पूरी काॾों पवे। बिज महांगा मिलिया, पाणी जी खोट जे करे बनियूं न थियूं, फसल न थिया आहिनि। भाण ही DAP जी बोरी 6,000 रुपया अघु, सारियुनि जो अघु मिले कोन थो। ग़रीब किसान असां काॾे वञूं। नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं बार्डर जे भरपासे वारनि हारियुनि जूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सारियुनि जो हुकूमत पारां को बि अघु मुक़ररु न कयो वियो आहे। कैमरामैन मुज़म्मिल फारूकी सां गॾु जावेद मंजूणे जो, सिंध TV न्यूज़ बार्डर।